नाज़रीन, दादू में प्राइमरी टीचर एसोसिएशन पारां उस्तादनि जे जाइज़ मसइलनि जे हल लाइ प्रेस क्लब आॾो अलामती बुख हड़ताल कई वई। उन हवाले सां ॾिसूं था दानिश खुश्क जी हीअ रिपोर्ट। दादू में प्राइमरी टीचर एसोसिएशन पारां 9 महीननि खां नवां भर्ती थियल उस्तादनि खे पघारूं न मिलण, उस्तादनि जा वक़्त सर प्रमोशन न थियण ख़िलाफ़ वॾे अंग में उस्तादनि इनायत अली जमाली, मोहम्मद वसीम खोखर, शिराज अली खोखर, अब्दुल वहीद पंवर ऐं ॿियनि प्रेस क्लब दादू आॾो हथनि में प्ले कार्ड खणी एहतिजाजी मुज़ाहिरो करण बैदि अलामती बुख हड़ताल कई। उन मौके ते मुज़ाहिरीन आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे दादू तालके जे अंदरि हिन वक़्तु 400 जे लॻभॻि नई अपॉइंटमेंट थी चुकी आहे। उन्हनि मां केतिराई असांजा उस्ताद अहिड़ा आहिनि जंहिंखे 9 महीना थिया आहिनि पंहिंजूं ड्यूटियूं कंदे, लेकिन उन्हनि खे पघारूं न पियूं मिलनि ऐं उन्हनि जो प्रोसेस इंतिहाई सुस्त रफ़्तारी सां पियो हले। ही जदीद दौर में सालनि जा साल जेकॾहिं पघारूं नथा ॾेई सघनि त ही ॿियो कहिड़ो अमल कंदा? या त ही चाहिनि था त इहे उस्ताद वीचारा जेके परे परे ड्यूटियूं पिया था कनि उहे हिननि खे रिश्वतूं ॾियनि, या को हिननि सां अञा कोई ॿिया प्रॉब्लम आहिनि। असां मुतालबो था कयूं त खुदारा उस्तादनि खे पघारूं ॾियो। हीउ उस्तादनि जो मसइलो, हीउ तव्हांजो बि मसइलो आहे। हीउ तक जा माण्हू, हीउ वोटर तव्हांजा आहिनि। हीउ जेको उस्ताद डिस्टर्ब थींदो त हिन तक जो जेको वोटर जो ॿार बि डिस्टर्ब थींदो। महिरबानी करे हीउ मसइलो हल करायो, बजाए जो उस्ताद रोडनि ते हुजे। असां तव्हां खां घुर था कयूं, वज़ीर आला सिंध खां घुर था कयूं, एजुकेशन जे मिनिस्टर खां घुर था कयूं त जल्द इज़ जल्द उस्तादनि जे पघारनि जा मसइला, अपग्रेडेशन जा मसइला, एप जा मसइला, जेकी बि उस्तादनि जा मसइला आहिनि उहे जल्द सां जल्द हल करायो। असांखे हींअर ताईं तक़रीबन 9 महीना थी विया आहिनि, 9 महीननि खां मथे थी वियो आहे टाइम। PhD असां पाण टीचर आहियूं ऐं असांजा जेके ॿिया खोड़ सारा दोस्त आहिनि उन्हनि जी सिटी खां ॿाहिरि जेको आहे सो तक़रीबन 40-50 किलोमीटर परते पोस्टिंग थियल आहे। तक़रीबन ईअं सम्झो त 400 खां 500 रुपया हुननि जो डेली जो ओट मोट जो किरायो आहे, पेट्रोल जो माना कास्ट आहे। असांखे 9 महीना थी विया आहिनि, 300 ॾींहंनि खां मथे थी वियो आहे त हींअर ताईं जेको आहे सो पघार जो इशू हल न थियो आहे। तव्हांजे चैनल जे तवसो सां मां अपील थो कयां त जेकॾहिं असांजा मसइला हल न थिया त असां अञा एहतिजाज जो दायरो जेको आहे उहो वधाईंदासीं। महिरबानी करे असांखे वधीक जेको आहे परेशान न कयो वञे। असांजे उस्तादनि खे जल्द खां जल्द पघारूं ॾेई ऐं उन्हनि मां बेचैनी जेका आहे ख़तमु कई वञे। मुज़ाहिरीन सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह, तालीम वारे वज़ीर सरदार शाह समेत दादू ज़िले जे तालीम खाते जे कामरनि खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते उस्तादनि जा जाइज़ मसइला हल करे उस्तादनि जूं पघारूं जारी करे प्रमोशन जल्द कया वञनि, न त ॿी सूरत में हू एहतिजाज जो दायरो वधाईंदे DO ऑफिस आॾो धरणो हणंदा। कैमरामैन असद अली खुश्क सां गॾु दानिश खुश्क, आवाज़ TV न्यूज़ दादू।